नाज़रीन 2022 जो साल जेको आहे कुझु कलाकनि खां पोइ अलविदा कंदो, जॾहिं त नओं साल 2023 जो सिज भरंदो। 2022 माण्हुनि खे छा ॾिनो ऐं 2023 मां माण्हुनि जूं कहिड़ियूं उमेदूं आहिनि, अचो त माण्हुनि खां पुछूं था। 2022 जे अंदरि कई हादसा थिया। मौसमियात जे हिसाब सां जेको आहे सो मौसम पाकिस्तान जे अंदरि सभ खां बदतरीन मौसम 2022 जी रही। जेके एग्रीकल्चर सां वाबस्तगी रखण वारा माण्हू उहे वीचारा जेको आहे सो ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में पिया। उन्हनि ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जी सबबु ऐं वजह इहा हुई त असांजे पाणी जी निकासीअ जा रस्ता जेके हुआ उहे सभु जा सभु असांजे पंहिंजे करतूतनि जे करे जाम थी विया ऐं उन्हनि पाणीनि असांखे ॿोड़ियो। 2022 जे अंदरि वॾे में वॾो असांखे धचको जेको आहे सो इहो आयो। उन खां पोइ जेको आहे सो महांगाई ॾींहों ॾींहों 2020 खां 21-22 महांगाई वधंदी वधंदी अॼु ॾींहुं ताईं उहा महांगाई आहे ऐं महांगाई जे लाइ रड़ रामा थिए पई, लेकिन उन जी सार आई कान। केरु सार लहे, केरु लहंदो? रोअण वारी बि आवाम वीचारी आहे ऐं आवाम खे ई चले त अवी पंहिंजी सार पाण लहो। जेका आवाम वीचारी जेका आहे 2 मानी ते गुज़र करे हींअर जेको उहा हिकिड़ी मानी थी आहे। हाणे इहा सोच आहे त हिकिड़ी मानी वारो अधु मानी थी अचे। साईं 2022 खे असां कारोबारी लिहाज़ सां ईअं ॾिठो आहे जो कारोबारी लिहाज़ बिल्कुलु हिन हुकूमत जेको आहे न बेंड करे छॾियो आहे। बिल्कुलु क्राइसिस में अची आहियूं। हर शइ खे रोके, हर शइ महांगाई करे छॾी आहे। महांगाई एतिरी लेवल ते वधी वई आहे जो हिन साल में हाणे ॾिसूं ईंदड़ साल में हुकूमत असां सां छा थी करे। हर शइ जो स्टॉक करे, गंदुम जो स्टॉक करे अटे जा रेट वधाए छॾिया अथनि। हेतिरो स्टॉक गंदुम जो जॾहिं तव्हां वटि पियो आहे, अवेलेबल आहे, तव्हां उहो ॿाहिरि कढो त गंदुम जो रेट किरे त असांखे कुझु सस्ताई थी मिले। आवाम जी हिते जेको आहे न हालत जाम बुरी थी वई आहे। अदा 2022 त अलाह पनाह ॾे, हिकु महांगाई जेका एतिरी थी वई आहे जो माण्हू अटो वठण लाइ जेको सो अहिड़ा थी विया आहिनि जो महांगाई चेल टोड़े छॾी आहे माण्हुनि जी। अहिड़ी हालत आहे जो माण्हू अटो नथा वठी सघनि। सरकार चवे थी 5-8 रुपया जेको सो किलो ते अटो आहे। असां चऊं था अटो इहो 5-8 रुपया किथे आहे जेको असांखे ॿुधायो वञे त उतां वञी अटो वठूं। अटो जेको तो 130 रुपया किलो हिते हर जॻह ते दस्तियाब आहे, जेको माण्हू वठी नथो सघे। तमामु बुरी हालत आहे माण्हुनि जी। असांजी जेको सो हुकूमत खां, आला अख्तियार वारनि खां इहा घुराए त महिरबानी करे, असांजी इहा उमेद बि आहे हुकूमत खां, अलाह कंदो 2023 जेको अचे पियो इन में को सहूलियत मिले आवाम जे करे, को सस्ताई थिए, को आवाम जो भलो थिए, बस इहा ही उम्मीद है असांजी। 2022 तो बहुत मुश्किल तरीन गुजरा है। इसमें महंगाई इतनी हो गई है कि आदमी का जीना मतलब के वो हो गई। आदमी कमाने वाला एक और उसमें पूरा होता नहीं है। आटा जो है 130 रुपये किलो के हिसाब से मिल रहा है और तेल जो है 600 रुपये की एक थैली है। गरीब आदमी कहाँ जाए, बहुत परेशान है। इस 2022 तो अल्लाह ताला जैसे तैसे गुजर गया। अल्लाह करे 2023 हमारे लिए मुश्किल और आसानी पैदा फरमाए। 2022 तो महंगाई उरूज पर है। इंशाअल्लाह ताला 2023 में उम्मीदें हैं कुछ कमी आएगी महंगाई में। हुक्मरान क्या करेंगे, वो अपनी लड़ाई में पूरे आवाम का ख्याल ही नहीं है। फिर कौन करेगा आवाम का ख्याल? ये तो अल्लाह ही इनकी हिदायत दे, अल्लाह इनको आवाम के लिए कोई अच्छी नहीं। ये तो गरीबों का एक तरह से खून निचोड़ा है यार, समझे। आमदनी है नहीं, महंगाई उरूज पर है। नाज़रीन आवाम जा तासरात ॿुधा। आवाम जो चवणो हो त महांगाई उरूज ते आहे। आम इंसान जेको आहे ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे। मौजूदा हुकूमत खे घुरिजे त महांगाई ते कंट्रोल करे जीअं नओं साल आवाम जे लाइ बहितर गुज़रे। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर बे ख़ासि केली, ख़बर 4 TV टंडोला।